नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घुटकी में ख़बर ॾींदा हलूं त मुल्क अंदर तेज़ी सां वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ मुस्लिम लीग नून ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि पारां मुस्लिम लीग नून जे ज़िले सदर हाफ़िज़ सादिक समेजो, अवेज़ खान पीताफ़ी, मौलाना मोहम्मद कासिम खावड़, अकरम मुगल, साबिर राजपूत, मौलाना सुराज अहमद चन्ना, एडवोकेट लाल बख्श घोटो, मियां निसार ख्वाजा ऐं ॿिनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब घोटकी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान खान जी हुकूमत मुकम्मल तौर ते नाकाम थी चुकी है। महंगाई तेजी सां वधी रही है, पूरे तबको भुखों काटे रहियो है, गरीब आवाम मानी लाइ परेशान है, पर हुकूमत खे का बि परवाह न आहे। अॻुवाणी चयो त महांगाई सबब माण्हू ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि, पर हुकूमत खे इन्हनि माण्हुनि जो को बि फ़िक्र न आहे। अॻुवाणी चयो त इमरान खान खे घुर्जे त हू पाण वज़ीर आज़म जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾे, ॿी सूरत में हाणे मुल्क जी आवाम तंग थी रोडनि ते निकिरंदी। जमातूं आहिनि, जमीयता बि जमातूं आहिनि, असांजा कोपरस्त जेकी जमातूं समूरनि असां सां गॾिजी करे हिन रैली खां पियो असां ही जेका रैली कढूं पिया या जेके रोड ते आहियूं, हीउ असांजो जेको हुकुमरान असांखे ज़ालिम हुकुमरान ॾिनो आहे, जंहिंखे नशई हुकुमरान, जंहिंखे का ख़बर कान्हे त मुल्क कीअं हलंदो आहे। हिन 3 सालनि में मुल्क खे बर्बाद करे छॾियो आहे। ग़रीब जो जीवन जंजाल थी वियो आहे, हर शइ महांगी आहे। ग़रीब हिकिड़े वक़्त जी मानी खाइण लाइ तंग आहे। ऐं हिन कुते खे सिर्फ़ु इहो सम्झायो वियो आहे त चोर चोर चोर। हाणे चोर थी करे चोर सां गॾु हिन पाण चवंदो हो त जेकॾहिं तेल महांगो थिए त वज़ीर आज़म चोर आहे, खंडु महांगी थिए त वज़ीर आज़म चोर आहे। हीउ असांखे उहो चोर टकरियो आहे जंहिं सभु शइ अॻियां चोरनि जेकॾहिं हीउ चवंदो आहे चोर आहे त उन त सभु शइ अवेलेबल कई, माण्हू आराम सां खंडु बि खाईंदा, चांहि बि खाईंदा, दाल बि खाईंदा। हाणे हीउ त सभु शइ किथे वरितो आहे। हीउ त चोरनि जो बि डाकू आहे। असां हिन खे एतिरे ताईं ही असांजा एहतिजाज जारी रखंदा जेतिरे देर ज़ालिम को पाकिस्तान जी जान नथी छॾे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।